अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। अॼु असां मायरा किचन में तव्हांजे लाइ हिकु तमामु मज़ेदार ऐं आसान मच्छी जी बोड़ जी रेसिपी खणी आया आहियूं। इन जे लाइ सभिनि खां पहिरियां मां हिते मच्छी खई आहे तक़रीबन 1 kg। मां सैल्मन फिश यूज़ थी कयां, तव्हां जेका रेगुलर फिश यूज़ कंदा आहियो उहा यूज़ करे सघो था। मच्छी खे मां तक़रीबन 3 खां 4 इंचिस जे पीसिस में कट करे छॾियो आहे। पीसिस में कट करण खां पोइ हाणे मां स्प्रिंकल थी कयां हाफ टी स्पून जे बराबरि लूणु। हेठि मां विधी आहे हाफ टी स्पून सुकनि धाणनि जो पाउडर इस्तेमालु कयो आहे हाफ टी स्पून। जाण मां ऐड कंदमि हाफ टी स्पून ऐं लीमे जो रस आहे 2 टेबल स्पून। इहे सभई शयूं मच्छी ते हणण खां पोइ हाणे असां चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं पूरे मसाले खे मच्छी जे सभिनी पीसिस ते फैलाए छॾींदासीं। हिन मसाले खे सही सां मच्छी जी सभिनी पीसिस ते हणण खां पोइ हाणे असां हिनखे रेफ्रिजरेट कंदासीं 30 मिनट्स जे लाइ। हाणे हिकु पैन में मां ऑयल विधो आहे तक़रीबन 1.5 कप जे क़रीब ऐं हिते मां वटि स्लाइस्ड अनियन आहिनि। मां 4 खां 5 लार्ज साइज़ जा बसर खणी उनखे स्लाइसिस करे छॾियो हुयो ऐं हाणे मां बसर ऐड थी कयां। बसर ऐड करे पचाईंदासीं तक़रीबन 6 खां 8 मिनट्स ताईं लो फ्लेम ते। हल्की बाहि ते पचाईंदासीं त जीअं बसर सॉफ्ट थी वञनि ऐं बसर जो कलर चेंज थी वेंदो। त पोइ हाणे मां ऐड कयां थी चॉप्ड टमाटा। 5 खां 6 टमाटा खणी मां चॉप करे छॾिया आहिनि। टमाटा ऐड करण खां पोइ हाणे विझां थी जीरो 1 टी स्पून। हेठि विधी आहे हाफ टी स्पून। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1.5 टेबल स्पून। मेथी दाना मां हिते विझां पई 1 टी स्पून। राई दाना या जंहिंखे अहुर बि चयो वेंदो आहे उहो विझां थी 1 टी स्पून। इहे मसाला विझी थोरो टमाटनि सां मिक्स करे छॾींदासीं ऐं थोरो मिक्स करण खां पोइ हाणे मां विझां थी अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून। गार्लिक पेस्ट पिसियल थूम विधी आहे 1 टेबल स्पून। लूणु विधो आहे 1 टी स्पून। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ लूणु विझी सघो था जेतिरो तव्हांखे पसंदि आहे। कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टी स्पून ऐं ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे अधु टेबल स्पून। इहे सभु मसाला विझण खां पोइ हाणे असां कवर कंदासीं ऐं ढकु ॾेई तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ लो फ्लेम ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, 5 मिनट्स थी चुका आहिनि। हाणे मां बसर खे ऐं टमाटा ऐं सभिनी मसालनि खे चङी तरह सां मिक्स कंदमि ऐं मिक्स करे हिनखे भुञंदासीं 2 खां 3 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते। 2 खां 3 मिनट्स ताईं बसर ऐं टमाटनि खे पचाइण खां पोइ हाणे असां ऐड कयूं था पंहिंजे फिश स्लाइसिस जेके असां मसालो हणी रखी छॾियो हुयो। मच्छी जे स्लाइसिस खे बसरनि जे मथां चङी तरह सां फैलाए छॾींदासीं। कवर कंदासीं ऐं पचाईंदासीं 5 खां 6 मिनट्स ताईं लो फ्लेम ते। 5 खां 6 मिनट्स ताईं लो फ्लेम ते मच्छी खे पचाइण खां पोइ असां हाणे मच्छी जी साइड चेंज कंदासीं ऐं ॿी साइड खे बि तक़रीबन 5 खां 6 मिनट्स ताईं कवर करे लो फ्लेम ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 खां 6 मिनट्स थी चुका आहिनि। हाणे मां अनकवर कंदमि ऐं असां पचाईंदासीं मच्छीअ खे तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते त जीअं तेल अलॻि थी वञे ऐं जेको पाणी आहे थोरो ड्राई थी वञे। फ्रेंड्स, 4 खां 5 मिनट्स ताईं मच्छी खे
पचाइण खां पोइ असांजी मज़ेदार मच्छी जो ॿोड़ बिल्कुलु तयारु आहे। आई होप तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। ज़रूरु ट्राए कजो ऐं असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो प्लीज़। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मां इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात कंदमि हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।